नाज़रीन, पीरॻोठ में मासूम ॿारनि सां थींदड़ ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था असगर ख़ास केली जी हीअ रिपोर्ट। जीअं त नाज़रीन, पीरॻोठ में ठरी मीरवा ऐं पीरॻोठ वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻुवाणनि हिते पीरॻोठ प्रेस क्लब अॻियां जेको एहतजाज कयो आहे, असां एडवोकेट सईद अबूबकर शाह राजदी ऐं ॿियनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। साईं, हीउ एहतजाज मुनक़िद कयो वियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त जेको अननेचुरल ऑफेंस आहे 377 जो, जेको इन ऑफेंस जेको दरिंदगी करे थो उन ते लागू थो थिए, पर असीं चऊं था त 780 जो कलम लागू कयो वञे ऐं इन्हनि खे हैंग आउट कयो वञे, इन्हनि खे फांसी जी सज़ा ॾिनी वञे। पूरी दुनिया में जेके मासूम ॿारनि सां ज़ुल्म ज़्यादतियूं ॾाढियूं थियनि थियूं, उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। असांजो पाकिस्तान हुकूमत सां, रियासत सां, आला अदलिया सां इहा ई घुर आहे त इन कानून में सख़्तु सज़ा तय कई वञे त जीअं इन खे रोकियो वञे, इन कुदन करतूतनि खे, इन मासूम ॿारनि सां ज़्यादतियुनि खे रोकियो वञे। असां ज़्यादतियूं थियूं थियनि, ज़ुल्म था थियनि, उनजे ख़िलाफ़ अॼु असां आवाज़ उथारियो आहे। पीरॻोठ जा बाशऊर अवाम जेको असां सां गॾु आहे, हीअ जेको रोज़ वधंदड़ वाक़िया आहिनि, इहे ॾींहों ॾींहुं वधंदा था वञनि। इन ख़िलाफ़ अॼु असां गॾु थिया आहियूं ऐं हीअ जेसीं ताईं ज़ालिमनि खे जेको आहे सज़ा न ॾिनी वेंदी या फांसीअ ते न चाढ़ियो वेंदो, ॿियनि लाइ इहो इबरतनाक सबक़ जेसीं ताईं ॿिया हासिलु न कंदा, तेसीं ताईं जेको आहे इहे वधंदा रहंदा। सिंध अंदरि मासूम ॿारनि सां वधंदड़ जिनसी ऐं ॾाढे वारनि वाक़ियनि खां पोइ असां सभु हिते गॾु थिया आहियूं। हिन वक़्तु असांजो मुतालबो इहो आहे त सिंध हमेशह प्यार, अमन ऐं भाईचारे जी दरसगाह रही आहे, पर कुझु माण्हू ख़ुदा करतूत करे सिंध जे तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे शेहो पिया रसाइनि, जिन खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कमीशन ऐं यूनिसेफ उन्हनि सभिनीनि खे गुज़ारिश था कयूं त हिकु नज़र सिंध ते बि रखनि त उते जेके नंढनि ॿारनि ते तशदुद ऐं ॾाढाई जा वाक़िया था थियनि, उनखे इंटरनेशनली मार्क कनि। ऐं उनखां अलावा सिंध गवर्नमेंट खे इहा गुज़ारिश था कयूं त असांजे नंढनि ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो। एहतजाज करे रहिया आहियूं त सिविल सोसाइटी जे तरफ़ां इन में दोस्तनि जूं जेके तंज़ीमूं आहिनि, पीरॻोठ जूं मुकमल तंज़ीमुनि जो सहकार आहे। ऐं हीअ जेको एहतजाज आहे त असांजो उन दरिंदगीअ जे ख़िलाफ़ आहे, जेके ॿारनि सां जिनसी ॾाढाई कनि था, उन्हनि दरिंदनि जे ख़िलाफ़ एहतजाज आहे। ऐं असां सिंध हुकूमत खे, छा वफ़ाक़ हुकूमत खे, सुप्रीम कोर्ट खे इहा अपील था कयूं त जेके ॿारनि सां जेके ॾाढ ऐं जेको कनि था, जबर जी जेको आहे कनि था, उन्हनि खे सख़्त में सख़्तु सज़ा ॾिनी वञे। आहियूं जंहिंमें ज़ालिम दिलबर चांडियो जेको हिते आयो त कमाइण जो हुयो, पर हुन नीमक हरामी कंदे हिकदमि मासूम खे अगवा कयो। मासूम खे अगवा करण खां पोइ उन सां हुन ज़्यादती कई आहे। ज़्यादती करण खां पोइ उनखे हुन बेदर्दीअ सां क़तलु कयो आहे। हुनखे जिस्म उज़वा जेके आहिनि हुन दार कया आहिनि। पर अफ़सोस जो आहे, हिन वक़्तु असां वटि न हिकु चाइल्ड प्रोटेक्शन इदारनि को उन लाइ आवाज़ु उथारियो आहे, न कंहिं मालिकनि वटि लड़ी आया आहिनि, न सिंध गवर्नमेंट जेको आला अहमद आहे उन वटि लड़ी आयो आहे। इन करे जेके क़तलु आहे उहो मालिकनि जी हुन मालिकी जे करे या भरपूर आवाज़ उथारण जे करे उहो हिन वक़्तु सलाखनि जे पुठियां आहे। असीं आला अदलिया खे गुज़ारिश था कयूं त हिकु वहशी ज़ालिम दरिंदे खे फाईअ ते चाढ़ियूं। सिविल सोसाइटी जे माण्हुनि जेको आहे सख़्तु मुतालबो कयो आहे त फौरी तौर जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे, जीअं ॿिया माण्हू जेको अहिड़ो जेको आहे कार्रवाई न करे सघनि। कैमरामैन फराज़ ख़ास केली सां गॾु असगर ख़ास केली, मेहरान टीवी, पीरे जो ॻोठ।